जय झूलेलाल। अॼु जो असांजो विषय आहे ऑब्जेक्टिविटी। असां हिन संसार में घुमूं फिरूं सभु कयूं, पर अहिड़े नमूने सां कयूं ही दुख दर्द असांजे भरिसां बि अचनि पर असांखे असुरु न कनि, असांखे इफेक्ट न कनि। ऐं कथा जो नेक्स्ट एपिसोड उहो ई थो ॿुधाए असांखे। हाणे ध्यान सां तव्हां ॿुधो, ही ॾाढो सूक्ष्म विषय आहे। अटैचमेंट वर्सेस डिटैचमेंट। आसक्ति छा आहे ऐं प्यार छा आहे, ॾिसण में ॿई साॻा ईंदा आहिनि, पर उन में फंडामेंटल डिफरेंस आहे। हिकु माई आहे, हिकिड़ो नंढो ॿारु थो अचेसि, चएसि थो तुंहिंजे पुट जो एक्सीडेंट थी पियो अथई, हुनखे हॉस्पिटल में एडमिट कयो अथऊं, मां हाणे हॉस्पिटल मां थो अचां, तूं हल, मां तोखे वठी थो हलें। एतिरी न्यूज़ ॿुधे थी उते ई बेहोश थी पए। पोइ सभु घर वारा भाती अचनि था, पासे वारा अचनि था, उनखे छंडो विझनि था, अखियूं खोले थी, रोए थी, विलाप थी करे, चए थी मूंखे वठी हलो, मूंखे वठी हलो। सभु गाॾीअ में उनखे विझी करे वठी था वञनि, सॼी वाट पई रोए। पोइ हॉस्पिटल में वई आहे, हुन रूम में वई आहे, दरवाजो खोले ॿार खे ॾिठो अथई। जीअं ॿार खे ॾिठई हिकदमि शांत थी वई, ॿाहिरि अची पंहिंजे हिकु चेयर ते वेही करे चेहरो साफ़ कयईं, वार चङी तरह कयईं। अम्मा छा थियो? चई ही मुंहिंजो ॿारु कोन्हे, ही मुंहिंजो पुटु न आहे। जॾहिं तुंहिंजो पुटु न आहे त तूं कलाक विलाप छो पई करें? जॾहिं तुंहिंजे पुट जो एक्सीडेंट थियो ई न आहे त तूं छाजे लाइ पई रोए? छाजे लाइ हिन दुखनि ऐं दर्दनि मां वईं? तव्हां सोचे सघंदो छो हिनखे कलाक दुख मिलिया? ऐं हिकु सेकंड में सभु दुख गायब। तव्हां चवंदो ही हिकु त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे असां सां, हमेशह थोरो ई थींदो आहे। हिकु माण्हू बालकनीअ में बीठो आहे, उनजी कार हेठि पार्कड आहे, 2-3 कारूं आहिनि। हिकु रिक्शा वारो अचे थो, हुनखे ठोकर लॻाए भॼी थो वञे। इन माण्हूअ खे जाम गुस्सो, गारियूं थो ॾे मथां, कोई ॿुधे ई कोन थो। रिक्शा वारो तो हली बि वियो, वञे थो हेठि, वञी कार खे चङी तरह ॾिसे थो, अरे हीअ कार मुंहिंजी त आहे ई कोन, हीअ त पासे वारे जी कार आहे। ख़ुशि 5 मिंट एॾो गुस्से में हुयो, हाणे ख़ुशि। ही काथों गुस्सो आयो ऐं काथे हली वियो? हिन संसार में जेके बि दुख असांखे थियनि था, इहे सभु हिन वांगुरु आहिनि, सभु नकली अथव। छो दुख थियो उन माईअ खे? सिंसियर अम्मा हुई, ॿार खे प्यार कंदी हुई, पर हिकिड़ी ग़लती थी आहे। ॾिसो, कंहिं ॿार जो तो एक्सीडेंट थियो आहे, उहो पकी ॻाल्हि आहे, उहो हॉस्पिटल में आहे, इहा बि पकी ॻाल्हि आहे, पर हुन ॿार खे मुंहिंजो ॿारु, मुंहिंजो ही हिकिड़ो वर्ड लॻायईं ऐं दुख में फासी वई। हाणे हॉस्पिटल में ॾिसी करे छा कयो अथई? मुंहिंजो कढी छॾियईं। जॾहिं मुंहिंजो कढी छॾियईं, दुख गायब। ॿारु त उते आहे हॉस्पिटल में, ईअं न आहे त एक्सीडेंट न थियो आहे या हू हॉस्पिटल में न आहे, ॿारु त आहे हॉस्पिटल में, पर हिन जेको टैग लॻायो मुंहिंजो, उहो कढी छॾियईं, दुख गायब। हिन भाईअ कार ॾिठी आहे, गुस्सो अची वियुसि, मुंहिंजी कार, मुंहिंजी कढी छॾियईं। कार त आहे, उनखे रिक्शा वारो स्क्रैच बि करे वियो आहे,
ईअं न आहे त भई मथां ॾिठई ख़ाली स्क्रैच ऐं हेठि स्क्रैच, स्क्रैच बराबरि करे वियो आहे, पर मुंहिंजी कार मुंहिंजी कढी छॾियईं। बसि कार खे लॻो त आहे, मुंहिंजी कढी छॾियईं। जीअं ई मुंहिंजी कढी छॾियईं, उनजो गुस्सो, उनजो दर्द गायब। सॼो संसार मां, मुंहिंजो, मूंखे, हिन 3 अखरनि जे करे दुखनि दर्दनि मां वञे थो। सॼो वेदांत जो नॉलेज हिकिड़ी ॻाल्हि थो करे, हे 3 अखर तव्हां पंहिंजे जीवन मां कढी छॾियो। ग़लतीअ सां बि मां चयो, मां कयो, ही मुंहिंजो आहे, मुंहिंजे लाइ तव्हां सभु कयो, मूंखे रिस्पेक्ट ॾियो, ही सभु कढी छॾियो, मुंहिंजो कढी छॾियो। मां त आहियां, आई एम देयर। उन सां कुझु फ़र्क़ु पवंदो? मां यदि चवां आहियां ऐं मां आहियां, छा फ़र्क़ु पवंदो? मूंखे तकलीफ़ूं तकलीफ़ न ॾेई सघंदियूं जॾहिं मां कढी छॾींदुसि। छाकाणि ही मां केरु आहे, ही असांखे ख़बर न आहे। दिस इज़ कॉल्ड अज्ञान, इग्नोरेंस। ऐं मां में दुख आहे ई कोन। जेका असांजी आत्मा आहे, आत्मा में दुख आहे ई कोन। आत्मा खे ख़बर बि न आहे दुख छा थींदो आहे। जीअं सूरज भॻवान खे ऊंदहि ख़बर ई न आहे। तव्हां सूरज भॻवान खे चवंदव कल्ह राति जो ही राति जो छा थींदो आहे, हुन ख़बर ई न आहे। तीअं आत्मा खे दुख दर्द तकलीफ़ूं ख़बर ई न आहे। ऐं असां उहा आत्मा आहियूं, अमर आत्मा। उहो असांजो सचो स्वरूप आहे। उन में दुख दर्द आहिनि ई कोन। ऐं हिन संसार में द्वंद्व आहिनि, पर दुख दर्द कोन्हनि। तव्हांखे कारो इंसान बि नज़र ईंदो, गोरो इंसान बि नज़र ईंदो हिन संसार में। तव्हां ॿिन्हिनि खे ॾिसंदव, किथे आहे दुख? दुख आहे ई कोन। बरसाति बि पवंदी, गर्मी बि ईंदी, हिन में किथे आहे दुख? बरसाति जे मौसम में बरसाति ईंदी, गर्मीअ जे मौसम में गर्मी ईंदी। असां पंहिंजी पंहिंजी तयारी करे रखूं, आहे किथे? पर प्रॉब्लम किथे आहे? पोइ संसार में दुख कोन्हे, आत्मा में दुख कोन्हे। केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि न न न न, ही संसार में दुख न आहिनि, बाक़ी किथे आहिनि दुख? ही संसार में ई दुख आहिनि। ही संसार सॼो दुखनि सां भरियो पियो आहे। ही संसार ॾाढो गंदो आहे, ही संसार कूड़ो आहे, ही सॼी माया आहे। अरे पोइ छॾे ॾियो। संसार एॾो बुरी शइ आहे, छॾे ॾियो। उहो करण लाइ कोई तयारु न आहे। छाकाणि छॾे करे वेंदा काॾे? तव्हां जाते वेंदो उते संसार बीठो आहे। तव्हां जंगल में वेंदो, जंगल में पंहिंजो संसार ठाहींदो। भई कोई झोपड़ी त हुजे, खाधे पीते जो इंतज़ाम त हुजे। संसार ठाहे केरु थो? असां था ठाहियूं। हिकु गांव में हिकु साधू आयो, भॻल टुटल मंदरु हुयो, उते साफ़ सफ़ाई कयईं। पोइ गांव वारनि खे ख़बर पई, गांव वारा आया, पोइ हुन सत्संग शुरू कया। रोज़ सुबुह जो ऐं शाम जो कलाक सत्संग कंदो हुयो। गीता जो ज्ञान, भागवत जो ज्ञान सभु ॾींदो हुयो। पोइ धीरे धीरे माण्हू इकट्ठा थींदा विया। पर उते छा आहे, कुआ हुया। त कुआ छा आहे, विच विच में अची करे डिस्टर्ब कंदा हुया। माण्हुनि खे कुअनि सां भउ थींदो आहे, जल्दी हिकदमि, अरे कुओ कुओ कुओ, सॼो सत्संग में डिस्टर्बेंस। त कंहिं त आइडिया कई, चयूं महाराज तव्हांजो सत्संग त ॾाढो सुठो आहे, असांखे ॿुधण जी ॾाढी इच्छा आहे, पर हे कुआ था तंग कनि। हीअं था कयूं, असां तव्हांखे 2 ॿिलियूं था ॾियूं, हुन ॿिलियुनि खे तव्हां हिते रखो त पोइ कुआ भॼी वेंदा। चई ठीकु आहे, अगरि ॿिलियूं अची कमु कनि थियूं त मूंखे कोई हे कोन्हे, ऑब्जेक्शन कोन्हे।
पोइ 2 ॿिलियूं पालियईं, पर ॿिलियुनि खे थोरा ॾींहं त कुआ खाधऊं, तंहिंखां पोइ त म्याऊं म्याऊं शुरू, कुझु खपे खाइण लाइ पीअण लाइ, उन्हनि खे खीरु वणंदो आहे। पोइ अची डिस्टर्ब कंदियूं हुयूं सत्संग में, म्याऊं म्याऊं म्याऊं, बुख लॻनि त छा कनि। पोइ सभिनीनि मिलाए हिकु आइडिया कई त हिकिड़ी गांइ था पालियूं हिते, त गांइ खीरु ॾींदी, ॿिलियुनि खे खीरु मिलंदो, ॿिलियूं कुअनि खे न अचणु ॾींदियूं, असांजो सत्संग मस्तु हलंदो। पोइ हिकिड़ी गांइ था पालनि। पोइ गांइ खे गाहु खपे, ऐं गाहु किथां अचे, त उते खेती वारा हुया, हिकु चई मुंहिंजी ज़मीन तव्हां वठो, ॿिए चई मुंहिंजी बि ज़मीन तव्हां वठो, हिते गाहु पोखियो, गाहु निकिरंदो, गांइ गाहु खाईंदी, गांइ खीरु ॾींदी, ॿिली खीरु पीअंदी, पोइ ॿिली कुअनि खे भॼाईंदी, ऐं असांखे काई तकलीफ़ न थींदी। धीरे धीरे ईअं थी वियो, उहो खेती करणु लॻो साधू, गांयूं पालणु लॻो, ॿिलियूं पालणु लॻो, ऐं सत्संग विसरी वियो। हाणे हेॾो कमु आहे, खेती करणी आहे, गाहु पोखणो आहे, उनखे पाणी ॾियणो आहे, गांइ खे ॾियणो आहे, गांइ जो खीरु, हेॾो कमु कंदो त सत्संग कॾहिं कंदो। ॾिसो, सत्संग ई संसारी ठही वियो। त संसार केरु थो ठाहे? संसार असां था ठाहियूं। ऐं पोइ चऊं था हिन संसार में दुख ई दुख भरिया पिया आहिनि। हाणे पोइ छॾे ॾियो, मोह में हिकु दफ़ो इंसानु फासी पियो, छॾे न सघंदो। पर दरअसल संसार में दुख अथव ई कोन, आत्मा में बि दुख कोन्हनि। हाणे आत्मा खे संसार में ॿधण वारो हिकिड़ो मीडियम आहे। हिते आत्मा आहे, हेॾे संसार आहे, ॿिन्हिनि विच में हिकु लिंक आहे, उहो आहे असांजो मन। इहो असांजो सूक्ष्म शरीर, जेको शरीर हिन ॿाहिरों वारे शरीर खे हलाए थो पियो। तव्हांखे लॻे थो मां सत्संग ॿुधां, मन में वीचार आया मां सत्संग ॿुधां, त तव्हां सत्संग में हली वेंदव। तव्हांजे मन में वीचार ईंदो हलो शॉपिंग करणु, तव्हां शॉपिंग करणु हली वेंदव। इहो मन आहे। हाणे हिन मन जे साम्हूं हिकु कारो आयो, हिकु गोरो आयो, चए थो मूंखे कारो वणंदो आहे, गोरो न वणंदो आहे। पोइ कारो ईंदुसि ख़ुशि थींदो, गोरो ईंदो त ख़ुशि न थींदो। ॾिसो, संसार में ॿई आहिनि, हिन दुनिया में द्वंद्व आहिनि, ॿ आहिनि, पर उहो तव्हांखे तकलीफ़ ॾियण वास्ते कोन्हनि। पर तव्हां छा था कयो, हीउ मूंखे वणंदो आहे, हीउ न वणंदो आहे, राग द्वेष। ही असांजे मन जी क्वालिटी आहे। ही राग द्वेष तयारु कंदो ऐं इम्पोज़ कंदो। मूंखे बरसाति वणंदी आहे, मूंखे गर्मी न वणंदी आहे। पोइ बरसाति ईंदी, मस्तु वञी भिॼंदो, नचंदो। गर्मी ईंदी, नथी वणेसि, अंदरि वेही रहंदो। जीअं जेको बि वणंदुसि उहो थींदो त ख़ुशि थींदो, जेको न वणंदुसि उहो ईंदो, नाराज़ थींदो, दुखी थींदो, उदास थींदो, फ्रस्ट्रेट थींदो, डिप्रेशन में हली वेंदो। अमेरिका में सभिनी खां वधीक दवा जेका विकामंदी आहे उहा एंटी डिप्रेसेंट आहे। जेतिरा वधीक इंसान पैसो कमाए थो ओतिरो वधीक दुखी आहे। इन करे त इहा दवा विकामे थी, न त दवा छो विकामे। ॾिसण में त सभु मस्तु था लॻनि ॿाहिरों, पर अंदर में छा आहे? तव्हां वञी ॾिसो अंदर में, एंटी डिप्रेशन था खाइनि। त ही मन जेको आहे, ही मन दुख थो ठाहे। ऐं हेॾे आत्मा आहे, हिते मन आहे। ही जेतिरो परे वेंदो ओतिरा दुख वधंदा वेंदा, जेतिरो भरिसां ईंदो ओतिरा दुख घटिजंदा वेंदा। ही फॉर्म्यूलो अथव। ही मन जी मूवमेंट आहे। असां इच्छा पूरी कई, हिते आहे इच्छा आहे ॾाढी, मां ही ॾिसां ख़ाली बसि हिकु दफ़ो चकर हणी अचां फॉरेन जो, पोइ मूंखे कोई तकलीफ़ न आहे। तव्हां फॉरेन जो चकर हणी आयो, तव्हांजी इच्छा पूरी थी, हा 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 मज़ो अची वियो, मज़ो अची वियो। छो मज़ो अची वियो? फॉरेन तव्हांखे थोरी मज़ो ॾिनो। हाणे तव्हां परे हुयव आत्मा खां, हाणे इच्छा पूरी थी वई, इच्छा तव्हांखे परे थी ढकले।
हाणे इच्छा पूरी थी वई, तव्हां भरिसां अची वियो। ॿियूं इच्छाऊं आहिनि नंढियूं नंढियूं अञा, पर हाणे शांति थो महसूसु करियो, छाकाणि परमात्मा जे नज़दीक अचण सां इंसानु शांति थींदो, ऐं जेतिरो परमात्मा खां परे वेंदो दुखी थींदो। ऐं परे केरु थो ढकले? असांजूं इच्छाऊं, असांजा राग द्वेष। त हुन माईअ खे पंहिंजे पुट सां एतिरो लगाव हुयो त दिमाग़ सां सोचियई बि न, अरे एक्सीडेंट थी वियो आहे, हल मां ॾिसां केरु पहिरें ॿार खे एक्सीडेंट थी वियो आहे, पहिरियों ही त कयां। इहा हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, ॿार जो त एक्सीडेंट थी आहे, तूं माउ आहे न, पोइ तुंहिंजो माउ एज अ मदर तुंहिंजी बि कुझु ड्यूटी आहे, उहा न कई अथई। ॿाहिरि अची वई, मस्तु पंहिंजा वार ॿार लसारे वेही रही। स्वार्थ हा, हिन में स्वार्थ आहे, मुंहिंजो ॿारु आहे, ख़ाली ॿारु हुजे हा त पोइ उनखे एतिरो तकलीफ़ न थिए हा। ॾिसो, कंहिंजो एक्सीडेंट थी आहे, इहा काई ख़ुशी जी ॻाल्हि न आहे, कंहिंजो बि थिए, भले दुश्मन जो थिए, इहा त काई ख़ुशीअ जी ॻाल्हि न आहे त हिन में दुख। पर दुख असांखे असर था कनि जॾहिं असां उनखे मां था लॻायूं। ऐं ही मां केरु थो ठाहे? असांजो मन थो ठाहे। ही संसार में न आहे, आत्मा में बि न आहे। प्रभु रामचंद्र खे चयूं, सुभाणे तुंहिंजो राजा थियणो थी, तोखे मस्तु नवां कपिड़ा, राजाई कपिड़ा, सोन जा हार, हीरनि जा हार, मुकुट सभु पाए तूं वेही रहो तयारु। सुभाणे असां कोरोनेशन प्रोग्राम कयो आहे, सभिनी खे घुरायो आहे, अलाए किथां किथां जा राजा था अचनि, तोखे मस्तु हिकदमि सभिनी खां टॉप ॾिसण में अचणु खपे, मोस्ट हैंडसम पर्सन। राम करे थो पंहिंजी तयारी, सभु तयारु आहे। पोइ चवनिसि था, न न न न, तुंहिंजो रोल हाणे चेंज थी वई, ही सभु लाइ, ही सोन बोन तुंहिंजे लाइ आहे ई कोन, सभु लाइ फिटी कर। ही साधा साधू जा कपिड़ा थी, हिकु ड्रेस उहा पाए, ऐं तोखे हाणे जंगल में वञिणो आहे। अच्छा, रोल चेंज थी वियो, ठीकु आहे, ॾियो ॿिया कपिड़ा पाए, जंगल में वञण लाइ तयारु आहे। चई चाहे मुंहिंजो राजा, मां तो राजा ठहां, मां राजा ठही वियुसि, मां ऑर्डर थो ॾियांव, चई सघे हा। राजा दशरथ चयुसि, राम तूं ॻाल्हि असांजी न मञ, ही असांजो लफड़ो आहे, मुंहिंजो ऐं कैकेयी जो प्रॉब्लम आहे, तुंहिंजो न आहे। तूं मूंखे जेल में विझो ऐं तूं राजा थी, राजनीति इहो थी सेखारे। चई हाणे मां राजा न आहियां ऐं मां राजनीतिअ में बि न आहियां, हाणे मां पुटु आहियां, मुंहिंजो रोल चेंज थी वियो, हाणे मूंखे पुट जो रोल करिणो आहे। मुंहिंजे पीउ प्रॉमिस कयो आहे, माना मां प्रॉमिस कयो आहे। हली वियो जंगल में। न चई अरे पोइ उते मूंखे केरु सुरक्षा ॾींदो, उते त शींहं ईंदा आहिनि, उते त हाथी ईंदा आहिनि, मूंखे खाई वेंदा, कुझु बि न। ही त खसीस ॻाल्हि आहे, कार जे लाइ असां गुस्सो था कयूं। हुन जो एॾो वॾो राजपाठ कढी छॾियऊं, ऐं हिकु राति में, ईअं न आहे त भई 6 महीना लॻा उन्हनि खे सोचण लाइ, न न, हिकु राति में डिसीजन चेंज। पर उनखे कोई फ़र्क़ु न आहे, छाकाणि मां बि कोन्हे, मुंहिंजो बि कोन्हे, मूंखे बि कोन्हे। सवली ॻाल्हि, हिकदमि सिंपल। हाणे तुंहिंजो रोल चेंज थी वियो थी, हाणे तूं सेना जमा कर ऐं रावण सां युद्ध कर। चई ठीकु आहे, सेना जमा थो कयां। वानरनि जी सेना ठाही, पर सेना ठाही, राजा त हुयो ई, अंदर मां त राजा हुयो, पर उनखे रोल ॾिनो, तूं वञी जंग में वञी रहो, जंग में वञी रहियो। चई छा मंत्रियुनि खे, भई मुंहिंजे लाइ माण्हू मोकिलियो, नौकर मोकिलियो, खाधो केरु ठाहींदो, कुझु बि न। ऑब्जेक्टिव, हिनखे चवंदा आहिनि साक्षी भाव, हिनखे चवंदा आहिनि मथे उथी करे संसार खे ॾिसणु। जीअं तव्हां टीवी था ॾिसो, सीरियल पई थी हले, तीअं हू हिन संसार खे ॾिसंदा आहिनि।
उन्हनि जे लाइ इहा टीवी पई थी हले, ही हेॾो आयो, हू होॾो कार आई, पोइ हेॾे जो एक्सीडेंट थियो, हिनखे गुस्सो आयो, हुन सां झगड़ो कयईं, मारामारी थी पई, उनजे लाइ टीवी थी हले। असांजे लाइ रियलिटी आहे। पर इहो रियल न आहे, इहो अनरियल बि न आहे। हीउ संसार अहिड़ो मस्तु ठहियलु आहे, तव्हां चाहियो त मौज सां रही सघंदव, तव्हां चाहियो त दुखी रही सघंदव। इट डिपेंड्स ऑन द कंडीशन ऑफ योर माइंड। तव्हां पंहिंजे मन खे कीअं था ठाहियो। मुंहिंजो स्वार्थ आहे त मूंखे दुख ईंदा ई ईंदा, उन में कोई बि फ़र्क़ु पवण वारो कोन्हे। हिकु माउ हूंदी आहे, ॿार खे पालींदी, ॿारु थोरो वॾो थियो आहे, हिकु ॾींहुं नाराज़ थो थिए, मुंहिंजो बर्थडे आहे, सुबुह उथण सां मुंहिंजा नवां कपिड़ा खपनि, मां वणेसि थी चमाट, पहिरियों वञ मंदर में मथो टेके अचु, पहिरियों आशीर्वाद वठी अचु वॾनि जो, पोइ बर्थडे जी ॻाल्हि कर। ॿार अञा 5-7 साल जो हूंदो, ऐं हेॾे ॿी माउ आहे, उथण सां मुंहिंजो बर्थडे, मुंहिंजो राजा जो बर्थडे आहे, मुंहिंजे प्यारे जो बर्थडे आहे, मुंहिंजे लाल जो बर्थडे आहे, तोखे छा खपई पुटु गिफ्ट ॿुधाए। मूंखे iPhone खपे 12। हा ठीकु आहे असां वठी था अचूं, हल मार्केट में हल। उनजी इच्छा पूरी थी करे, अञा वॾो थो थिए। हीअं हाणे ॿी माईअ जेको ॿारु आहे वॾो थियो, हाणे उनखे ख़बर आहे मां ज़िद कंदुसि, मां वणंदी चमाट, बर्थडे आहे, पहिरियों मंदर में वेंदो, वॾनि जो आशीर्वाद वठंदो, पोइ अची कुझु माउ खे चवंदो, भई अॼु मुंहिंजो बर्थडे आहे, मां हीअ करे आयुसि, कुझु तूं ठाहे मुंहिंजे दोस्तनि जे वास्ते। ऐं हिन ॿार खे हाणे तव्हां चओ हिन साल तोखे गिफ्ट न मिलंदी, कोरोना आहे, असांजो इनकम बंदि आहे, गिफ्ट न मिलंदी माना छा? मुंहिंजो बर्थडे आहे, मूंखे वॾी गिफ्ट खपे माना खपे। उहो सभु तव्हांजा कांच जा बर्तन टोड़े छॾींदो। पोइ ईअं ई हिकु ॿारु वॾो थियो, डाकू थियो, पुलिस पकड़ियईं, हुनखे जेल में विधईं, उमिरि क़ैद थियसि, हाणे सॼी उमिरि हुनखे जेल में रहणो आहे। मां वियसि, मुंहिंजे राजा खे छा थियो, छा केरु पुलिस वारो आहे, कंहिंजी हिमत थी, ॾिसांसि थी, मां मिलण थी वञेसि, चएसि थो अम्मा हेॾे अचु, तोखे कुझु कन में ॿुधाइणो आहे। पोइ कन ॾेसि थी केज जे अंदरि, जीअं कन ॾेसि थी, हो कन खे अहिड़ो थो चक पाए, कन ई थो कढी छॾेसि, चएसि थो तूं मूंखे हिकु दफ़ो चमाट हणिया बचपन में, त अॼु मां जेल में न हुजां हा। ॾिसो, हिन माउ जो बि पंहिंजे ॿार सां प्यारु आहे, हिन माउ जो बि पंहिंजे ॿार सां प्यारु आहे। तव्हां ॿिन्हिनि खे प्यारु चवंदा आहियो, पर हिन माउ जो इंट्रस्ट ॿार में कहिड़ो आहे त ॿारु मुंहिंजो वॾो थिए। ईअं न पई करे, हीउ मुंहिंजे लाइ कुझु करे, हीउ वॾो थिए, पंहिंजे पेरनि ते बीहे, पढ़े लिखे। हिन माउ जो हीउ मुंहिंजो ॿारु आहे, हीउ मुंहिंजो ॿारु आहे, हीउ मुंहिंजो, अरे तुंहिंजो ॿारु आहे, केरु हुनखे खणी वेंदो? पर मुंहिंजो करे ॿार खे बिगाड़े रखी। त हिन खे प्यारु न चइबो आहे। पहिरीं वारे केस में माउ जो ॿार जे लाइ प्यारु आहे, ऐं ॿिए केस में माउ जी अटैचमेंट आहे, आसक्ति आहे, लॻाव आहे, बंधन आहे। ऐं बंधन माना दुख ई दुख। पुट खे ऐं धीअ खे ख़ासि करे असांजे इंडिया में वॾो फ़र्क़ु कंदा आहिनि। माउ हूंदी, हेॾी धीअ वेठी आहे, हेॾे पुटु वेठो आहे, खीर जो गिलास ठाहींदी, पुट खे पीआरींदी, धीअ खे न पीआरींदी। तव्हां ई सीन ॾिसो, हाणे हीअ ॻाल्हि पकी अथव कि हीउ पुटु वॾे हूंदे माउ जी केयर न कंदो, माउ वटि ईंदो। छो ईंदो? छाकाणि ख़बर अथसि मुंहिंजी माउ मुंहिंजी भेण जे पेट मां बि कढी मूंखे ॾींदी। पंहिंजो स्वार्थ हूंदुसि, ईंदुसि।
पंहिंजो स्वार्थ ख़तमु, माउ पीउ ख़तमु। त ॿार छाजे लाइ त माउ पीउ खे छॾे वञनि? ॿार ज़िम्मेदार आहिनि कि न माउ पीउ ज़िम्मेदार आहिनि? जिते अटैचमेंट अची वई उते सेपरेशन गैरेंटेड अथव। मां मुंहिंजो मूंखे जेसि ताईं आहे मन में, पोइ दुख गैरेंटेड अथव। हीअ शइ मूंखे ॾाढी वणंदी आहे, ॾाढी एतिरी वणंदी आहे, मां मिंट बि नथो छॾे सघां, नथी छॾे सघां, त उहा शइ तव्हां खां जुदा थींदी थींदी। ऐं जॾहिं जुदा थींदी तव्हांखे दुख ई दुख मिलंदा। इहा अथव अटैचमेंट जो प्रभाव। ऐं इन जो अपोज़िट आहे डिटैचमेंट। डिटैचमेंट माना छा? तव्हांखे हीअ शइ वणे थी, तव्हां वटि ई रहंदी, हुनखे फिटी करणो न आहे, पर मन जी हिकिड़ी तयारी करणी आहे, हीअ शइ अॼु मुंहिंजी आहे, सुभाणे ॿिए जी थी वेंदी। मन जी तयारी करे रखणी आहे। अॼु परमात्मा मूंखे ॾिनी आहे कार, घुम फिर मस्तु आराम सां तूं कमु कर, मां कंदुसि। सुभाणे ऑर्डर ईंदो, न तोखे पंधु हलिणो आहे, मुंहिंजी तयारी खपे, पोइ मूंखे दुख न थींदो। पर मुंहिंजी तयारी न आहे त पोइ मूंखे दुख दुख। तुर कार निकिरी वई त बसि इंसानु कोलैप्स थी पवंदो आहे। छो? चवंदो मुंहिंजो स्टेटस हली वियो, माण्हू मूंखे सलाम ठोकींदा, हाणे मूंखे सलाम न ठोकींदा। सेल्फिश इंट्रस्ट, ईगो। त हेॾे असांजी आत्मा आहे, हेॾे संसार आहे, ॿिन्हिनि में काई तकलीफ़ न आहे। ये संसार एतिरो ब्यूटीफुल अथव, तव्हां बसि हुनखे इंजॉय करे करे थकिजी पवंदो। एतिरो असांखे ही ॾींदो आहे, खाधा चओ, पीता चओ, रंग रूप चओ, केॾा म्यूज़िक चओ, सेंट्स ॾींदो आहे, छा न ॾींदो आहे। ही सभु धरती थी पैदा करे। असांखे धरती खोले थी ॾे, उन मां असां छा ठाहियूं? नांग हिन धरतीअ जो ई खाधो खाईंदो आहे, पर ज़हर ठाहींदो। गांइ हिन धरतीअ जो ई खाईंदी, खीर ठाहींदी। ऋषि मुनिनि इहे ई आजमूता वता, ऐं असांजा ग्रंथ आहिनि, असांजा शास्त्र आहिनि, उहे ठाहिया अथऊं। हीअ असांजे मथां आहे, असां हिन धरतीअ मां जेको मिले थो खाई करे उनजो छा ठाहियूं? इट डिपेंड्स ऑन अस। त सॼी जिम्मेदारी असांजी पंहिंजी आहे, ऐं असांजी पंहिंजी माना असांजे मन जी। यदि उहो ठीकु आहे त संसार में कोई समस्या न आहे। तव्हां ग़रीब में ग़रीब हूंदो तॾहिं बि इंसानु ख़ुशि रही सघंदो आहे, ऐं अमीर में अमीर हूंदो त इंसानु दुखी रही सघंदो आहे। इट ऑल डिपेंड्स ऑन यू। त असां पंहिंजा आजमूता था ठाहियूं, असां पंहिंजी दुनिया था ठाहियूं, असां पंहिंजो संसार था ठाहियूं। जीअं असां ठाहींदासीं ओहिड़ा आजमूता असांखे ईंदा। तव्हां नंढो घरु ठाहींदव त नंढे घर में रहंदव, वॾो घरु ठाहींदव वॾे घर में रहंदव। तव्हां चवंदव न मां ख़ाली फर्शीअ ते सुम्हां, फर्शीअ ते सुम्हंदव। तव्हां पलंग ठाहींदव, पलंग ते सुम्हंदव। हाउ यू वांट यूअर लाइफ टू बी। त तव्हांखे लॻंदो ही संसार असांखे तंग थो करे, ही प्रभु असांखे तंग थो करे, उनखे ॾोरापो ॾींदा आहिनि, तो असां सां ईअं छो कयो? उन कुझु कयो ई न आहे। अरे उनखे ख़बर बि न आहे ईअं कुझु थियो आहे। ही तव्हांखे दुख दर्द था अचनि, हुनजे डिक्शनरीअ में त दुख दर्द आहिनि ई कोन। ही ॾाढो सूक्ष्म विषय आहे, एतिरो सवलो न आहे। ॿुधण बि सवलो न आहे, ॿुधाइण बि सवलो न आहे। पर ही सॼा सत्संग वेदांतिन ही कौड़ी दवा अथव। ही जेके पहिरीं माउ हुई न चमाट हणण वारी, ही उहो सत्संग आहे। ही तव्हांखे मिरर ॾेखारींदी, आईनो ॾेखारींदी। इन करे ही सत्संग न वणंदा आहिनि माण्हुनि खे। छा खपे? इंस्टेंट प्लेजर। ही ॿी माउ वांगुरु खपे। बर्थडे आहे, वठि पैसा उॾाए, अहिड़ो तव्हांखे सत्संग खपे। पर उहो मिलंदो, पर अॻिते हली छा थींदो? ज्ञान मिलंदो, भक्ति मिलंदी सॼी सची, उहा उन मां न मिलंदी असांखे।
पर हाणे चॉइस तव्हांखे करिणो आहे, ही चॉइस आहे, ही बि चॉइस आहे। असांखे जेको प्रिय लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे, उहो असांजे लाइ सुठो न हूंदो आहे। ॿार खे तव्हां स्कूल मोकिलींदव, रोईंदो, मूंखे न आहे स्कूल वञिणो। हुनखे प्रिय छा आहे, मां वञी खेॾां दोस्तनि सां, खावां पीआं सुम्हां, मूंखे माउ मुंहिंजी प्यार कंदी रहे। स्कूल में टीचर ॾाढो डांटींदी आहे, मां न वेंदुसि स्कूल। ही बि स्कूल अथव उन वांगुरु ई। नथो वणे, हाणे नथो वणे त हुनजो कोई इलाज न आहे। वेदांत चवंदो आहे तोखे ही करिणो आहे, ही तोखे ज्ञान वठिणो आहे, रोज़ तुर ईअं न आहे त तव्हां हिकदमि सां सभु ग्रंथ पढ़ो, हिकदमि सभु शास्त्र, न, तुर ही हिकु बि तव्हांखे सम्झ में अची वञे त भाई ही मां मुंहिंजे करे मुंहिंजी अटैचमेंट थी थिए ऐं इहा अटैचमेंट मूंखे तंग थी करे, एतिरो सम्झ में अची वियो, तव्हांजा सभु सत्संग पूरा। त हिन हिकु तुक सां सॼो असांजी दुनिया बदिलजी सघंदी आहे। जंहिं मक़सद वास्ते असां आयासीं उहो पूरो थी सघंदो आहे, इफ यू टेक इट सीरियसली। पोइ इन करे के ॿार सक्सेसफुल थींदा आहिनि, के सक्सेसफुल न थींदा आहिनि। हुननि जो जेको बि IQ आहे, जेका बि उन्हनि जी कमाई आहे, उहा अलॻि, पर माउ पीउ जा संस्कार वॾो रोल था प्ले कनि, वॾो रोल तव्हांखे नज़र में न ईंदो। हाणे ॾिसो, हिकु प्रेसिडेंट छा कयो, उन ते कंहिं रिपोर्टर क्रिटिसाइज़ कयो, त हुन ख़बर पई हिन प्लेन मां हू भाई वञे थो ॿिए देश में, पंहिंजो प्लेन मोकिलियो अथई मथे, हुन प्लेन खे हेठि लाहियो अथई, हुन रिपोर्टर खे ॿाहिरि कढियो अथई, जेल में विधो अथई। हाणे तव्हांखे कोई चए कि तूं गॾु आहे, तव्हांखे ॾिसणो आहे, मुंहिंजा कन त वॾा न थी विया आहिनि, न आहिनि, पुछ त न आहे। अरे जॾहिं पुछ न आहे, कन वॾा न थिया आहिनि, तूं गॾु कीअं आहे? ऐं तुंहिंजे नज़र में खोट आहे भाई, तोखे नज़र नथो अचे, थोरो ठीकु कराए अचु, एतिरी सवली ॻाल्हि आहे। कोई मूंखे गॾु चए, मां उनखे वरी गॾु अचां। जॾहिं मुंहिंजी कार मां ईअं कंदुसि त मां गॾु ई थी वेंदुसि। हाणे हिकु प्रेसिडेंट खे हिकिड़ो रिपोर्टर क्रिटिसाइज़ थो करे, त तोखे सेल्फ एग्ज़ाम करिणो आहे, मां वाकई में ईअं आहियां छा, का मूं में बुराई आहे? संसार तव्हांखे कुझु बि चवंदो, एवरीथिंग यू डोंट हैव टू टेक इट, एग्ज़ामिन, इंट्रोस्पेक्शन कयो, पोइ ख़बर पवंदी अरे हीअं कुझु आहे ई कोन। अजायो छाजे लाइ? सॼी दुनिया में नालो ख़राबु, हुन सॼी कंट्रीअ ते कोई हवाई जहाज नथो उॾामे, केॾो नालो ख़राबु थी पियो। नंढी कार, पर हुनखे संस्कार अहिड़ा मिलिया आहिनि, कॾहिं बि उनजे माउ पीउ उनखे ईअं न सेखारियो त तो में बुराइयूं बि आहिनि, तूं वॾो आहे, तूं प्रेसिडेंट आहे, तूं हीअं आहे, तूं हूअं आहे, त हुनखे कोई क्रिटिसाइज़ थो करे त ॾाढी तकलीफ़ थी थिएसि। ॾिसो, हुन रिपोर्टर खे जेको थियो सो थियो, हिनखे केॾी तकलीफ़ आहे जो हेॾी महिनत कई अथई, हिनखे अंदर में केतिरो दुख आहे। ख़ाली कोई हिकिड़ी गार ॾिनी हूंदी, काई नंढी ॻाल्हि आहे, उनखे पकड़े वेही रहियो। इहे आहिनि संस्कार असांजा। असांखे लॻे थो हीअ त ॾाढो वॾो माण्हू आहे, माना सुठो ई हूंदो, ज़रूरत न आहे। असांजा ऋषि मुनि केतिरा राजर्षि सॼो राजपाट छॾे करे हली वेंदा हुआ आश्रम में पढ़ाई करण वास्ते। तव्हां सोचो, राजा माना उन टाइम ते उनजी कहिड़ी पोज़ीशन हुई। उनखे भई मुंहिंजा कपिड़ा ठाहिया, मुंहिंजा गहना ठाहिया, मुंहिंजो दरबार साफ़ थियो, कुझु ॾिसण में सभु रेडीमेड मिलंदो हुउसि। राजा माना छा? एवरी वन इज़ एट हिज सर्विस। पर सभु छॾे करे वञी आश्रम में रहंदो हुयो, ऐं आश्रम में उहो गुरु चवंदो भई तुंहिंजो रूम तूं साफ़ कर, असां तोखे नौकर बोकर न ॾींदासीं, पंहिंजो पाणी वञ भरे अचु नदीअ मां, असां न भरे ईंदासीं। तोखे थधि थी लॻे, गर्मी खपई, पंहिंजूं लकड़ियूं पाण तोड़े अचु,
असां तोखे न ॾींदासीं। काथे राजा काथे हीअ आश्रम पर कंदा हुया, छो? ख़ाली हिकु टेस्ट करण जे लाइ, भई मां पंहिंजे राजपाट सां अटैच त न थी वियो आहियां। इन खे चवंदा आहिनि ऑब्जेक्टिव लाइफ, डिटैच्ड लाइफ। रहूं हिन संसार में, सभु कयूं, ख़ाली हे मां मुंहिंजो मूंखे इहे 3 अखर विच में न अचनि काथे बि, देन यू कैन एंजॉय। हाणे ही एपिसोड, ही सॼो नॉलेज हिन झूलेलाल कथा में कीअं ॾिनो अथई? तव्हां सोचो, हुन कहिड़ी आइडिया यूज़ कई आहे? छा कयईं? जीअं ॿारु पैदा थियो, देवकी मां खे मुंहुं खोले दर्शन ॾिनई। लास्ट टाइम असां ॾिठोसीं। तंहिंखां पोइ उहो नदीअ ते वई आहे, दरिया ते वई आहे, पूजा कई अथई, दरिया खे थैंक यू कयो अथई, ऐं हीउ संसार छॾे ॾिनई। देवकी हली वई, हीउ संसार छॾे हली वई। रतनचंद ॿी शादी कई आहे, उते जो उते, ऐं झूलेलाल खे माटेलीअ माउ पालियो आहे। माटेलीअ माउ केरु हूंदी आहे? उहा माउ हूंदी आहे। अॼु जे ज़माने में माटेली माउ जो कॉन्सेप्ट अलॻि आहे, पर हुन ज़माने में माटेली हुजे पर माउ माउ हुई। ॿार खे उहो ई ड्यूटी ॾींदी, उहो ई प्यारु ॾींदी, उन जे लाइ खाधो ठाहींदी, उनखे तयारु कंदी, स्कूल उहो सभु कंदी, पर ही मुंहिंजो न आहे। ही उन जे अंदर में हिकिड़ी ॻाल्हि पकी हुई, ही मुंहिंजो न आहे। ऐं झूलेलाल जो बर्थ छाजे वास्ते थियो आहे? कुझु खपंदो हुओ संसार मां, भई मूंखे ही खपे, मां ही कयां, मूंखे सक्सेसफुल थियणो आहे, मूंखे मिर्क्षा खे ठीकु करिणो आहे, कुझु बि न। हुनजो ऑब्जेक्टिव हुयो ही धर्म असांजो डुबे थो, असांखे उनखे बचाइणो आहे। क्लियर गाइडलाइन। त उनखे कंहिं ॻाल्हि सां, न माउ सां, न पीउ सां, न हिन संसार सां काई अटैचमेंट हुई, न मिर्क्षा सां काई अटैचमेंट हुयसि। हुन पंहिंजी ड्यूटी कई, हली वियो। ऑब्जेक्टिव लाइफ। त ऑब्जेक्टिव लाइफ कीअं थींदी आहे? जीअं माटेली माउ हूंदी आहे पंहिंजे ॿार सां। माउ आहे, ॾिसो कीअं ॾिनो अथऊं, भई देवकी हली वई संसार छॾे, पर रतनचंद ॿार खे माउ आहे ई ॾिनई आहे। माउ आहे, पर माउ जी जेका ममता आहे, अटैचमेंट, उहा कढी छॾी। ऐं जॾहिं हीअ अटैचमेंट हली वई, ममता हली वई, देन इट इज़ ऑब्जेक्टिव लाइफ। पोइ तव्हांखे संसार में कोई दुख दर्द थींदा ई न। जॾहिं झूलेलाल खे हिन संसार सां लगाव ई न आहे, त दुख दर्द काथे विया? माटेली हुई तॾहिं बि सॼी केयर कई अथई, ऐं केयर कंदे वक़्तु उन जे ध्यान में हीअ ॻाल्हि हुई त हीअ मुंहिंजी न आहे, मुंहिंजो न आहे। हीअ असांजे लाइ लेसन आहे। असां हिन संसार में रहूं, ही मुंहिंजो घरु आहे, ही मुंहिंजी वाइफ आहे, ही मुंहिंजा ॿार आहिनि, ही मुंहिंजी कार आहे। हिन मां ख़ाली मुंहिंजो 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 कढी छॾियो। जीअं माटेली माउ पंहिंजे पुट खे ॾिसंदी, तीअं असां हिन संसार खे ॾिसूं। हीउ घरु मुंहिंजो आहे, पर माटेलो घरु आहे। कंहिंजो आहे? ही हुनजो आहे। ही हुन मूंखे ॾिनो आहे, मां रहां थो। चवंदो ॿाहिरि निकिर, मां निकिरी वेंदुसि। कार कंहिंजी आहे? हुनजी आहे। मुंहिंजी माटेली कार आहे, ईअं सम्झो तव्हां। त हुननि जेको रूपक इस्तेमालु कयो आहे, माटेली माउ जो कयो अथई। मदर इज़ देयर, बट दैट पॉजेसिव एटीट्यूड इज़ नॉट देयर। पॉजेसिव एटीट्यूड माना गुलामगिरी। तव्हां बाज़ार में वियो, हिकु खच्चर वरितो, उन जे गले में फांद विधो, रस्सी लॻाई, मस्तु खणी था अचो। हाणे सुभाणे खां वठी ही मुंहिंजो गुलाम आहे। माण्हू तव्हांखे, अरे वाह वाह, छा मस्तु खच्चर वठी आहे। हाणे तुंहिंजो कमु ॾाढो आसानु थींदो।
मां मथे ते खणी वेंदो आहियां सभु कपिड़ा ई हो, हाणे खच्चर ते मां खणी वेंदुसि, माना सुखी थियो की न थियो? चए थो ही खच्चर मुंहिंजो ग़ुलाम आहे। इहा ॻाल्हि सही आहे, खच्चर हुनजो ग़ुलाम आहे, पर हू खच्चर जो ग़ुलाम ठही वियो, इहा बि ॻाल्हि सही अथव। जेतिरो हाणे खच्चर हुन ते डिपेंडेंट आहे, ओतिरो ही खच्चर ते डिपेंडेंट आहे। रोज़ खच्चर खां कमु वठंदो, 4 ॾींहं हू बीमार थी पियो, पोइ हिनखे तकलीफ़ थींदी। हू हली वियो काॾे, भॼी वियो, त हिनखे तकलीफ़ थींदी। सो योर possessions possess you। जॾहिं तव्हां हिनखे ई मुंहिंजो था कयो, यू सेट इट फ्री, यू आर फ्री। तव्हां ही सभु पंहिंजी प्रॉपर्टी परमात्मा जे नाले करे छॾियो, यू आर फ्री। तव्हांखे कोई बंधन न आहे। अमेरिका वञिणो आहे, हलो अमेरिका। ठाणा वञिणो आहे, हलो ठाणा। पुणे वञिणो आहे, हलो पुणे। यू आर फ्री। हू परमात्मा जो घर आहे, ॾिसी वठंदो हिन जो छा थींदो, लीकेज थींदो त छा थींदो, मां लाइटियूं बंदि कयूं, छा जूं चिंताऊं। हिकु दफ़ो तव्हां छॾे ॾिनो। When all worries are gone, you are happy। त ही लिंक आहे असांजी, इहा लिंक इम्पॉर्टेंट अथव। वी आर हैप्पी ऑलरेडी, ऐं ही संसार दुख नथो ठाहे। असां पंहिंजी कल्पना सां, पंहिंजे वीचारनि सां उन संसार ते हिकु प्रोजेक्शन था ॾियूं, उनखे चऊं था सुख या दुख, ऐं पोइ उनखे अनुभव करे असां वेही रहूं था या खिलूं था। बोथ संसार में राग द्वेष ॿई न, हिकु दफ़ो राग आहे त हिकु दफ़ो द्वेष आहे। ही मूंखे वणे थो त आई एम हैप्पी, ही मूंखे नथो वणे त आई एम अनहैप्पी। तव्हां ख़ाली मटाए छॾियो न, मूंखे सभु थो वणे, जेको प्रभु ॾे मूंखे सभु थो वणे, पोइ काथे दुख आहे? जॾहिं असांखे हीअ ॻाल्हि वणे नथी ऐं थिए थी त असांखे दुख आहे, पर मूंखे हे कुझु वणे नथो, ईअं आहे ई कोन, मूंखे त सभु थो वणे। बरसाति ॾींदो प्रभु, उहा बि थी वणे। गर्मी ॾींदो, उहा बि थी वणे। थधि ॾींदो, उहा बि थी वणे। पोइ तव्हांखे क्लाइमेट कीअं इफेक्ट कंदो? तव्हांखे ही संसार कीअं इफेक्ट कंदो? सो ही लेसन अथव। जीअं माटेली माउ पंहिंजे ॿार खे पालींदी आहे, तीअं असां हिन संसार खे पालियूं। असां रिलेशनशिप चेंज करे वठूं। ख़ाली ही माय वाइफ, पोइ हीअ थी वई अटैचमेंट। ही वेस्ट में ईअं इंट्रोड्यूस कंदा आहिनि, शी इज़ माय वाइफ। इन में माय इम्पॉर्टेंट आहे, छाकाणि माय न आहे त वाइफ खे कोई मीनिंग न आहे। She is mine। You want to emphasize on this word my। पर असां वटि सिस्टम ईअं हुई पहिरियों, हाणे त असां हुननि खे कॉपी था कयूं। ॿार जो नालो, भई ही मोनिका जी मदर अथव, माय आहे हिन में, इंट्रोडक्शन साॻियो ई आहे। हाणे हुनखे मोनिका ख़बर न आहे तॾहिं बि ख़बर पवंदसि त भई हीअ वाइफ आहे। कम्युनिकेशन पूरो थो थिए, पर देर इज़ नो माय, उन में कोई ट्रबल्स ई न आहे। यू आर फ्री। त असांजी झूलेलाल कथा चए थी, तव्हां माटेली संसार खे माटेलो पुटु ठाहियो, तव्हांजा दुख दर्द दूर थी वेंदा। दैट्स ऑल फॉर टुडे।